फ़क़ीर खां त तव्हां वाक़िफ़ आहियो। बतायो फ़क़ीर पंहिंजे वक़्त जो हिकिड़ो मजज़ूब सुगड़ हुयो, दाना हुयो, जेको हुयो त मजज़ूब, पर पंहिंजी दानाई ऐं अक़लमंदी जी वजह सां मशहूरु हो। पाण हिकिड़ी मस्जिद वटि वेठा हुया त कंहिं शख़्स पुछियो त हे वताया तूं हिते छा पियो करीं? त वताए चयो त आउं माण्हुनि जी ऐं अल्लाह जी पाण में सलाह पियो करायां, पर अल्लाह त मञे पियो पर माण्हू नथा मञनि। इहो चई उहो शख़्स उतां हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ ॾिठईं त वतायो फ़क़ीर हिकिड़े मुक़ाम वटि यानी कि क़ब्रिस्तान वटि वेठो आहे ऐं उते बि उन ई शख़्स उहो ई सवाल